तंगवाणी में क़ौमी अवामी तहरीक जी मुखवी नीगर के वासन ऐं शहरनि तरफ़ां मुखवी मसरूर अहमद बखराणी की बाज़ियाबी लाइ अनाज मंडी खां बस स्टैंड ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवाणी एजाज़ अहमद बिजाराणी, रबडिनो मलिक, मुश्ताक अहमद बखराणी, सलमान बखराणी ऐं ॿियनि जी अगवाणी हेठि कढी वई। अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 12 ॾींहं गुज़रण बावजूद तंगवाणी मां अगवा थियल नीगर मसरूर बखराणी हिन वक़्तु धाड़ेलनि जे चंबे में आहे, पर इंतज़ामिया कख बि ॿीणो नाहे कयो। वधीक उन्हनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कंदे चयो त ज़िले में अमन अमान जी सूरत-हाल बहाल कराई वञे ऐं मुखवी नीगर मसरूर अहमद बखराणी खे जल्द अज़ जल्द बाज़ियाब करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची